बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ी जल जलालहू, पाढ़ी जान जमाल, पाढ़ी सूरत पिरीअ जी, पाढ़ी हुस्न कमाल, पाढ़ी पीर मुरीद थिए, पाढ़ी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ ऐं नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं हाजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी अस्सलामु अलैकुम, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं अॼु जो ॾींहुं ख़ूबसूरत ॾींहुं, हमेशह जीअं मां चवंदी आहियां त ॾींहं त सभु ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर उहो ॾींहुं वधीक ख़ूबसूरत बणिजे थो जंहिं ॾींहं खे तव्हां पाण ख़ूबसूरत बणायो। अच्छा, असां वटि सभ खां वॾो मसइलो छा आहे? असांजी ज़िंदगी में सभ खां वॾो मसइलो आहे असांजी रोज़मर्रा जूं जेके परेशानियूं आहिनि उहे शायदि असांजी ज़िंदगी जो तमामु वॾो मसइलो आहिनि। ऐं असां वटि इहो बि मसइलो हूंदो आहे त जेको बेसिक असांजो प्रॉब्लम हूंदो आहे उनजो जेको सॉल्यूशन हूंदो आहे उन ताईं पहुचण में असांखे घणो वक़्तु लॻंदो आहे, त उहो मसइलो तमामु वॾो थी वेंदो आहे। उनजे पोयां थोरो जॾहिं मां सोचियमि त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त सभ खां वधीक वॾो जेको एस्पेक्ट आहे उहा गुरबत आहे। जिथे गुरबत आहे उते ॾुख बि आहिनि, उते तकलीफ़ूं बि आहिनि, उते रंज बि आहिनि, उते तमामु परेशानियूं बि आहिनि, उते वॾा वॾा मसइला बि आहिनि। भले तोड़े जो उहे नंढा मसइला हुजनि पर उहे वॾा मसइला बणिजी वेंदा आहिनि, छाकाणि त गुरबत उते हुजे थी। पर जिथे गुरबत न आहे त उते हरियाली बि आहे, उते जेको आहे सो ख़ुशियूं बि आहिनि ऐं उते जेकॾहिं ॾुख बि आहिनि त पोइ उनजो भरपाउ पैसे सां थियो वञे। भले पैसो सभु कुझु न हुजे पर घणो कुझु ज़रूरु थिए थो त उन सां इंसानु पंहिंजो जेको आहे न तमामु ज़िंदगी जी ज़रूरतूं त पूरियूं करे थो, पर उनखां पोइ तव्हां जंहिं अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारणु चाहियो त तव्हां गुज़ारियो था। पर इन जे पोयां हल छा आहे? माना जेको ग़रीब तबिको आहे उनजे लाइ या असां मिडिल क्लास जेके तमामु माण्हू थियूं था उन्हनि जे लाइ छा हल आहे? उन जे लाइ हल हिकिड़ो आहे त महिनत असांजो सरमायो आहे। इहा लाइन मूंखे ॾाढी ॿुधण में, पढ़ण में ऐं चवण में बि ॾाढी ख़ूबसूरत लॻे थी त महिनत तमामु वॾो सरमायो आहे। जेको इंसानु महिनत करे थो ज़िंदगी में किथे न किथे ज़रूरु पहुचे थो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बि बणाए थो। उन जे लाइ पाण सभु ॼाणूं था त ॾाढा रस्ता ॾुखिया आहिनि, पेचरा पंध ॾाढा ॾुखिया आहिनि, पर महिनत में जेको मज़ो आहे उहो शायदि ॿी कंहिं शइ में एतिरो जेको आहे न सुकून नथो अचे, उन ॿिए कंहिं कम में एतिरो मज़ो कोन थो अचे जेतिरो महिनत में अचे थो। सो हमेशह मां चवंदी आहियां त असां जेकॾहिं कुझु न करियूं ऐं महिनत बि न करियूं त इहो माना हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क थी वञे थो न इंसान जी ज़िंदगी जे लाइ। त ॾाढो ज़रूरी आहे जिथे बि इंसानु हुजे कोशिशि करे त महिनत सां कमु करे, सुठो कमु करे। पर हा, अपॉर्चुनिटीज़ जेकॾहिं तव्हांखे वेलकम कनि थियूं न ज़िंदगी में त उन्हनि खे बि ज़रूरु तव्हांखे बि वेलकम करणु घुरिजे। माना कोई अपॉर्चुनिटी अचे थी ऐं तव्हांजे दर ते बीठी आहे, तव्हां उनजा दरवाज़ा बि बंदि करे छॾियो था, त पोइ इहा ॻाल्हि शायदि सुठी कोन हूंदी आहे। उन्हनि खे तमामु शयुनि खे जेको आहे न वेलकम करे इंसान खे अॻियां वधणु घुरिजे। अच्छा, असां थोरो मौसम ते व्यूवर्स ॻाल्हाईंदा आहियूं। मां सभिनीनि खे ख़बर आहे त मॉर्निंग शो आहे त ओवरऑल जेको आहे न जेका बि सिचुएशन हूंदी आहे उन ते त ॻाल्हाईंदा ई आहियूं। मौसम शायदि मॉर्निंग प्रोग्राम करण वारनि जे लाइ ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां, तव्हां खोड़ दफ़ा मुंहिंजी ज़ुबानी इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी त मौसम सुठो आहे त पोइ तमामु जेको आहे न कमकार बि सुठा थींदा आहिनि। जेकॾहिं वाक़ई में मौसम सुठो आहे त दिलि जी मौसम बि जेका आहे न उन ई तरीक़े सां ख़ूबसूरत बणिजी वेंदी आहे। सो थर्ड स्पेल जो कुझु ॾींहं ऐं मिसिंग मतिलबु तव्हां मिस में बि कयो हुजे स्क्रीन ते। सो उनखां पहिरीं जेके प्रोग्राम्स कंडक्ट कया त असां सभिनीनि सां शेयर कयो हुयोसीं त बरसाति पवंदी। सो थर्ड स्पेल जेको बरसातुनि जो आहे उहो पइजी चुको आहे ऐं थर में मां थर जूं काफ़ी सारियूं वीडियोस ॾिसां पई, काफ़ी सारा ग्रुप्स जेको आहे सो उहे विया आहिनि ऐं थर खे एक्सप्लोर कयो अथऊं। सो थर जी जेका हुस्नाकी सूंहं आहे उन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। थर हसीन बणिजी चुको आहे मींहनि खां पोइ। ऐं जॾहिं वसकारो थींदो आहे, मींहं जी जेका मौसम हूंदी आहे उहा थर वासियुनि जे लाइ यकीननि तमामु ख़ूबसूरत मौसम हुजे थी। सो उमेद इहा ई आहे त तव्हां सभिनीनि जेके बि जिन बि विज़िट्स कया आहिनि थर जी तरफ़ त तव्हां सभिनीनि ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजी मेमोरीज़ बि कलेक्ट कयूं हूंदियूं, टाइम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां सभिनीनि गुज़ारियो हूंदो। ऐं वरी अगेन उहो ई न त पंहिंजी रूटीन जे तरफ़ पंहिंजा कमकार ऐं तमामु शयूं जेको आहे सो उन्हनि खे चवंदा आहियूं न रूटीन बैक। सो सभु शयूं सुठे अंदाज़ में तव्हांजूं हलंदियूं हूंदियूं। अॼु जो जेको प्रोग्राम आहे बेहदि ख़ूबसूरत प्रोग्राम थियण वञण वारो आहे ऐं आउं चाहींदसि त जेके असांजा आयल मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि जो बि इंट्रोडक्शन डेफिनेटली आउं कराईंदसि ऐं चाहींदासीं त कुझु सुठो अव्हां ताईं पहुचाए सघिजे। पर हिकिड़ो सुवालु अॼु तव्हां सभिनीनि सां बि कंदसि मां त अव्हां जेकॾहिं अव्हां खां पुछियो वञे
त ज़िंदगी छा आहे त पोइ अव्हां सभिनीनि जो आंसर छा हूंदो। ऐं ज़िंदगी हिकिड़ो शायदि कंहिंजी नज़र में शायदि वॾो हिकिड़ो फ़लसफ़ो हुजे ऐं थी सघे थो त हिकिड़ी नंढड़ी लाइन हिकिड़े नंढड़े आंसर में जेको आहे सो वाक़ई में कंहिं कोई एतिरो सुठो बयानु करे वञे जो उहो ई तमामु वॾो फ़लसफ़ो हुजे। छो त जेकॾहिं असां न मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त असां जॾहिं कुझु पढ़ी रहिया हूंदा आहियूं या कोई टॉपिक और कोई बुक तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त तव्हां उहो पहिरीं पेज खां वठी पहिरें सुफ़े खां वठी आख़िर ताईं पढ़ंदा आहियो, पर जॾहिं तव्हां उहो बयानु कंदा आहियो त ॾाढो समराइज़्ड वे में बयानु कंदा आहियो ऐं उहो समराइज़्ड वे में बयानु करण ई ॾाढो सुठो लॻंदो आहे न। असां जेकॾहिं पहिरें पेज खां वठी आख़िरी पेज ताईं वेही ॻाल्हायूं त शायदि ॿुधण वारा तंग बि थी वेंदा, बोर बि थी वेंदा, पर उनखे जेको आहे न थोरो ईअं चई सघूं था त स्टैंडर्ड वारे वे में जेकॾहिं पाण जेको आहे न उन शइ खे ॾिसूं त पोइ समराइज़्ड शयूं असांखे ॿुधण में ॾिसण में आई थिंक ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। सोशल मीडिया जो ई दौरु आहे ऐं सोशल मीडिया दौर में जेकॾहिं असां वटि के वॾियूं वॾियूं वीडियोज़ साम्हूं अची वेंदियूं आहिनि त उहे घणियूं पाण सभु कोन ॾिसी सघंदा आहियूं, पर शॉर्ट वीडियो में जेका ॻाल्हि सम्झायल हूंदी आहे उहा असांखे सम्झ में बि अची वेंदी आहे ऐं उहा असांखे सुठी बि लॻंदी आहे ऐं उनखे जेको आहे न बयानु करण बि पाण सभिनीनि खे सुठो लॻंदो आहे। ऐं सभु ॼाणो था त पाण जॾहिं डिफरेंट फील्ड्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर फील्ड मां हमेशह हिन प्रोग्राम में हिन मंच ते हिकिड़ी ॻाल्हि चई आहे त हर फील्ड ख़ूबसूरत थिए थी ऐं हर फील्ड ॾाढी सुठी हूंदी आहे, पर शर्त इहो आहे बशर्त त अव्हां उन कम में एक्सपर्ट हुजो। पहिरीं जे टाइम में इहे डिस्कशन्स ॾाढा मुंहिंजा ॿुधल आहिनि ऐं अव्हां सभिनीनि जा ॿुधल हूंदा, बल्कि अव्हां सभिनीनि जो थी सघे थो उन ते अमल बि हुजे न, त अव्हांखे या त डॉक्टर थियणो आहे या त इंजीनियर थियणो आहे, पोइ उन डोड़ में हर को पइजी वेंदो हो। इंटरमीडिएट खां पोइ तव्हांखे जेको आहे न मैट्रिक क्लास खां पोइ हिकिड़ी फील्ड चूज़ करणी हूंदी आहे, इंटरमीडिएट खां पोइ तव्हांखे हिकिड़ी फील्ड में वञिणो हूंदो आहे ऐं उहा ॿुधाई वेंदी हुई त या त मेडिकल या त इंजीनियरिंग। पर हिन टाइम में पाण ॾिसूं था त इलाही सुठियूं फैमिलीज़ पाण जेको आहे इलीड क्लास जी ॻाल्हि कयूं या पाण हिकिड़े ॻोठ में वेठल घराणे जी ॻाल्हि कयूं, हिकिड़े ॻोठ में वेठल कंहिं न्याणी जी ॻाल्हि कयूं, उनखे बि इहा ॼाण हुजे थी सोशल मीडिया जे ज़रिए त मूंखे कहिड़ो पासो जेको आहे न पकड़णु खपे, कहिड़ी राह मूंखे वठणु खपे, काॾे मूंखे वञणु खपे। जॾहिं त पाण ॼाणूं था त पाण सभिनीनि वटि जेको आहे न कैरियर काउंसलिंग जा के वॾा इदारा मौजूदु न आहिनि, अॼु ॾींहं ताईं बि असां वटि को बि अहिड़ो को सर्टिफाइड इदारो कोन थो मिले जिते जेको आहे न कैरियर काउंसलिंग थींदी हुजे। पर उनजे बावजूदि बि यंगस्टर्स ऐं मैट्रिक क्लास और इंटर क्लास जी स्टूडेंट्स सां मां जॾहिं मिलंदी आहियां त उहे ॾाढियूं क्लियर हूंदियूं आहिनि त या त असांखे जेको आहे सो हिन फील्ड में वञिणो आहे, ॿ ऑप्शन्स हूंदा आहिनि, या त हिन फील्ड में वञिणो आहे। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, छो त मूंखे लॻे थो पहिरीं जे टाइम में माण्हुनि वटि न घणो उहा शइ न हूंदी उन्हनि जे बैक ते, कोई उन्हनि खे घणे ताईं हर शइ स्मूथली या रोड मैप उन्हनि खे ॾेखारण वारो कोई न वारो उन्हनि खे कोई कोन हूंदो हो, त पोइ जेका फील्ड आई हलो कोई बि डिपार्टमेंट मिलियो असांखे हिते कंटिन्यू करिणो आहे, इंट्रस्ट डेवलप करिणो हूंदो आहे, उते असांखे जेको आहे न घणी महिनत करणी पवंदी आहे। बट जेका तव्हांजी फील्ड आहे उनमें तव्हांखे एक्सपर्ट थियणो आहे, चॉइस जी जेका शइ आहे न उते तव्हां वेंदव त तव्हां डेफिनेटली कुझु वधीक सुठो करे सघंदव। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु अव्हां सां कंदासीं। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर बि हली रहियो हूंदो, तव्हां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में डायल कजो ऐं अॼु तव्हांजूं खोड़ सारियूं कॉल्स बि रिसीव कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां कुझु कोई टॉपिक का ॻाल्हि सजेस्ट बि करणु चाहींदव त मोस्ट वेलकम। मां चाहींदसि त पंहिंजे तमामु व्यूअर्स खे मां दिलि सां वेलकम करियां। ऐं अॼु जे प्रोग्राम में जेको आहे सो थोरो स्किन जे बाबति बि ॻाल्हाईंदासीं, छो त मौसम स्लोली एंड ग्रेजुअली जॾहिं चेंज थींदी आहे त पोइ उन मौसम जा असर जेके हूंदा आहिनि असांजी चमड़ी ते बि हूंदा आहिनि। जीअं पाण साइकोलॉजी में पढ़ंदा आहियूं न त मौसम जा असर इंसान जे मिज़ाज ते हूंदा आहिनि, त असांखे वरी एस्थेटिक वारी जॾहिं साइड वेंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त मौसम जा जेके असर आहिनि उहे चमड़ीअ ते बि हूंदा आहिनि। जॾहिं घणी गर्मी आहे त उन ई तरह तव्हांजी चमड़ी बि रिएक्ट करणु शुरू थींदी आहे। ऐं जेकॾहिं थधी मौसम आहे त अव्हांजी जेका स्किन आहे उहा बि तव्हांखे जेको आहे न सुठो हिकिड़ो साइन ॾेई रही हूंदी आहे। त मौसम जो ऐं स्किन जो हिकिड़ो
ॾाढो गहरो कनेक्शन हूंदो आहे। ऐं पहिरीं जे टाइम में पाण घणा टोटका ॿुधंदा हुआसीं त असां जेको आहे न रेमेडीज़, होम रेमेडीज़, मुख़्तलिफ़ शयूं पाण जेको आहे सो उहे पंहिंजे स्किन ते अप्लाई करे सघंदा आहियूं ऐं उन सां जेको आहे न रिज़ल्ट बि सुठो मिलंदो आहे। या जॾहिं पाण स्कैल्प जी ॻाल्हि करियूं था, वारनि जी ॻाल्हि करियूं था, त असांखे हिकिड़ो सुठो असरु असांजे हेयर्स ते बि हूंदो आहे, स्किन ते बि हूंदो आहे जेकॾहिं पाण डिफरेंट रेमेडीज़ फॉलो करियूं था त। ऐं कीअं फॉलो करियूं था, केतिरे टाइम ताईं असांखे लॻाइणियूं आहिनि, घणा ॾींहं उन्हनि खे अप्लाई करिणो आहे, उहा बि शइ जेको आहे न तव्हांजी प्रैक्टिस में हूंदी त तव्हांखे ख़बर हूंदी। पर हाणे मां काफ़ी सारा डिस्कशन्स ॿुधंदी आहियां डॉक्टर्स जा ऐं चयो ईअं वेंदो आहे त तव्हां जेको आहे सो पहिरीं जे टाइम जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियो त तॾहिं असां वटि केमिकल कोन इस्तेमालु थींदो हो न घणे भाङे शयुनि में। जेकॾहिं तव्हां फ़सुलनि जी ॻाल्हि कयो त हाणे केमिकल उते बि इस्तेमालु थिए थो। पोइ चांवर जॾहिं उहो पाउडरिक फॉर्म में असां ठाहे ऐं जेकॾहिं उहो मिल्क में एड करे या कीअं बि तव्हां पंहिंजे फेस ते अप्लाई कयो था त किथे न किथे उन केमिकल जो बि थोरो घणो रिएक्शन, फॉर एग्ज़ाम्पल मां एग्ज़ाम्पल पई थी ॾियां, त उहो बि थी सघे थो। सो वधीक बहितरु आहे त तव्हां कंहिं डॉक्टर सां कनेक्ट थियो ऐं तव्हांजो को बि प्रॉब्लम आहे त उनखे ॿुधायो ऐं पोइ तव्हां जेको आहे न उन तरह पंहिंजे प्रॉब्लम खे सॉल्व करणु शुरू थियो। सो इहे ॿ शयूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि, इन्हनि खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। रफ शयूं जेके आहिनि उहे स्किन ते लॻाइणु न खपनि, अप्लाई न करणु खपनि ऐं असां लिक्विड जेके शयूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे फेस ते अप्लाई कयूं। या स्क्रब जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त हार्श पार्टिकल्स जेके हूंदा आहिनि कंहिं बि स्क्रब में त उहे रफली तव्हां स्किन ते इस्तेमालु नथा करे सघो। उहो डेफिनेटली उहो तव्हांजी स्किन ते जेको आहे न हिकिड़ो ऑब्वियसली हुनजो रिएक्शन सुठो कोन हूंदो त तव्हांजी स्किन जेको आहे सो उन ई तरह रिएक्ट करणु शुरू थींदी। अॼु तव्हां सोचींदा हूंदो त मां स्किन जे बारे में बि ॻाल्हायां पई, वारनि जी हेल्थ जे बारे में बि ॻाल्हायां पई। सो डॉक्टर सिलवत अस्करी साहिबा सां अक्सर मुंहिंजी ॻाल्हि ॿोल, पर्सनली बि मुंहिंजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे ऐं तमामु पाण बहितरीनु इंसानु आहिनि, हिकु सुठी डॉक्टर बि आहे। ऐं जेकॾहिं न्यूट्रिशन जे हवाले सां बि कॾहिं को डिस्कशन थियो आहे उन्हनि सां त ॾाढे सुठे अंदाज़ में हिकिड़ो रिस्पॉन्स उन्हनि जो हूंदो आहे। ऐं उन्हनि जूं जेके पंहिंजूं बि पर्सनल जेके प्रोडक्ट्स उन्हनि जूं आहिनि उहे भी ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। डॉक्टर सिलवत अस्करी साहिबा में आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। कैसी हैं आप? मॉर्निंग बिल्कुल बिल्कुल ठीक। आप बताइए कैसी हैं? माशाल्लाह से खूबसूरत होस्ट और मौसम भी प्यारा। थैंक यू सो मच फॉर दिस कॉम्प्लीमेंट। और आज की सुबह डॉक्टर सिलवत अस्करी के साथ जो है हम शेयर करेंगे। मैं पहले तो पूछना चाहूँगी कि आप कराची में मौजूद हैं तो कराची का मौसम कैसा है, थोड़ा आप बताइएगा। जी, कराची का मौसम तो माशाल्लाह माशाल्लाह बहुत प्यारा हो गया है, लेकिन मसला ये है कि उसके साथ साथ जो हमारे लिए पानी हर जगह जमा हो गया है, ये बहुत मुश्किल काम है। ये बहुत ही, इसके लिए पहले से कुछ अगर सारी कर लेते कुछ ऐसा इंतजाम कि हम लोग इसको मजा उठाते इसका मौसम का ना बाहर निकल के, तो वो बस नहीं हो पाया है। और अल्लाह न करे अभी तो बहुत एक्सीडेंट हो रहे हैं। अभी भी 2 लोग बेचारे बाइक पे जा रहे थे ठीक ठाक, कोई ना एक्सीडेंट के लिए कोई प्रॉब्लम ना कुछ, लेकिन वो एक गड्ढे में गए और उस गड्ढे में स्लिप होके पानी की वजह से दोनों की बल्कि 3 मौतें हो गई। आप बताएं, बस ये जो दुख है ना, ये बहुत बड़ा दुख है हमारे लिए, बड़ा अलमिया है। जी बिल्कुल आप सही कह रही हैं, ये बहुत बड़ा अलमिया है। जबकि हम देखते हैं ना दुनिया में किस तरह से, मतलब हर दिन ही बारिश हो रही होती है, आप डिफरेंट कंट्रीज को देखें, लेकिन उनकी रूटीन डिस्टर्ब नहीं होती। हमारे यहाँ कुछ दिन बारिश हमें नसीब होती है, उसके बाद हमारी पूरी रूटीन जो है डिस्टर्ब हो जाती है। इंफ्रास्ट्रक्चर हमारा हमारे सामने है, किस तरह से हम सर्वाइव कर रहे हैं, कोई हमसे भी पूछे। अच्छा डॉक्टर साहबा, जी डॉक्टर साहबा, मैं थोड़ा स्किन के हवाले से आज डिस्कस करना चाहूँगी प्रोग्राम में। आपने इंट्रो सुना होगा ब्रेक के बाद जो मैंने बात की कि पहले मतलब हम जो है ना डिफरेंट चीज़ें फेस पे लगाया करते थे और डिफरेंट रेमेडीज़, होम रेमेडीज़, लेकिन अब मैं इस तरह भी डिस्कशन सुनती हूँ कि हम बहुत सारा केमिकल भी फेस पे अप्लाई कर रहे होते हैं ना, वो मेकअप की फॉर्म में हो और वो सीरम के लिहाज से ना, सीरम के नाम से हर स्किन का मतलब टाइप ऑफ स्किन के लिए तैयार की जा रही है चीजें, जो कि बहुत दफा हमारे लिए अच्छी नहीं होती। जी ठीक है ना, सही डर्माटोलॉजिस्ट नहीं होता या सही आपको तरीका नहीं पता होता, तो ये सब चीजें जो ना आपके लिए बहुत बड़ा एक मसला बनती जा रही हैं। तो इसके लिए हमें जरूर इस तरफ आना चाहिए जो ऑर्गेनिक फॉर्म में आप चीजें या तो खरीदें या तो फिर आप खुद बनाएं,
वो ये है कि उसमें अगर आप, आजकल का जो मौसम है और आपकी स्किन जो है ना वो मतलब अच्छी नहीं है, ठीक नहीं है, तो उसके लिए आपको क्या मैं बताऊं, बहुत इजी वे में आपको बताऊंगी। 1 चमची बेसन का पाउडर और आधी चमची उसमें शहद, ओके। और उसके साथ साथ उसमें आप जो पत्तियां होती है ना, ये गुलाब की पत्तियां, इनको आप पीस लें, पाउडर बना लें इनका। ओके। आप पाउडर बना के खुद रखें, यानी पाउडर खरीदे नहीं, पाउडर बनाएं, और ये बना के आप सूखी पत्तियों को पाउडर बना के रखिए, और इन तीनों को मिला के जब आप अपने चेहरे पे अप्लाई करेंगे ना थोड़ी देर के लिए, आप इमेजिन नहीं कर सकते कि आपका कलर कितना फेयर होगा, और आपका मास्क की तरह काम हो जाएगा। जैसे मास्क आप लगाते हैं ना, तो वो जो उसमें बेसन है वो मास्क का काम करेगा, और आपकी स्किन को कोई प्रॉब्लम नहीं होगी, ना आपको कोई सोप इस्तेमाल करने की जरूरत है, ना कोई फेस वॉश, बिकॉज इसमें ना आपको बहुत ज्यादा क्लीनिंग केमिकल्स होते हैं जो कि आपकी स्किन को ड्राई कर देते हैं बिल्कुल, और आपका एक दाना खत्म हो जाता है चेहरे का, लेकिन आपकी स्किन पे वो ग्लो हमेशा के लिए खत्म हो जाता है। ठीक है, जी तो जी। ये एक बहुत आसान सी चीज मैं बता रही हूँ। गुलाब की पत्तियों का पाउडर बना ले, बेसन ले लें 1 चमची, और आधी चमची शहद लेके इसको मिक्स कर लें अच्छी तरह। अगर हो सके तो इसमें पानी या पाउडर दूध भी मिला सकते हैं, और फिर आप चेहरे पे लगा लें, 1 घंटे के लिए लगा लें आप, तो ये बहुत अच्छा मास्क भी होगा, और इससे कोई नुकसान नहीं है। सबसे बड़ी बात, आपकी स्किन की ग्लोइंग देखें आप। ओके, ज़बरदस्त। ये तो बहुत ही आसान भी है और इजीली हर कोई जो है ना, घर में चीज़ें मौजूद हैं, आप बिल्कुल थोड़ा टाइम बिल्कुल सिर्फ बिल्कुल। निकालें। जी बिल्कुल। अच्छा सपोज जी, डॉक्टर साहब मैं ये भी पूछना चाह रही थी आपसे कि जब हम बात करते हैं स्कैल्प की, हेयर्स की हेल्थ की हम बात करते हैं, तो घर में क्या चीज़ें मौजूद हैं कि आप अपने बालों की अच्छी तरह से केयर कर सकें? देखें, घर में बहुत अच्छी चीजें मौजूद है। सबसे पहले तो आप अपने, अगर स्कैल्प के बालों के स्कैल्प की बात करेंगे आप, तो उसके लिए तो आपको सिर्फ अपने बालों को पहले पानी से धो लेना चाहिए, ठीक ठाक तरीके से। ठीक है, पानी से धो लें और आप सुखा लें। सुखाने के बाद फिर आप उसमें तेल लगाएं। ओके। तेल कौन सा लगाना है अब आपको? आप नारियल का तेल ले लें, और उसके अंदर आप थोड़ा सा बादाम का तेल डालें। ठीक है, और उसके साथ ही साथ आप थोड़ा सा सरसों का तेल डालें। ठीक है। तो ये 3 चीजें ऐसी होती हैं कि आपके स्कल्प को सबसे पहले आपकी खुश्की को दूर करेंगी। अगर आप खाली नारियल का तेल लगाएंगे तो वो ड्राई करेगा, हैरत की बात है। ठीक है, लेकिन अगर आप इसमें बादाम का तेल मिक्स कर लेंगी तो इसका कॉम्बिनेशन एक बेहतरीन आपको रिजल्ट देगा। ठीक है, अच्छा। तो ये, और आंवले का अगर मिला लिया तो बहुत ही जबरदस्त हो जाएगा। मैं 5 तेल मिलाती हूँ, और मैंने जिंदगी में कभी कुछ नहीं किया सिवाय इन 5 तेलों के। अच्छा। एक मैंने बादाम का तेल, एक नारियल का तेल, एक आंवला का तेल, एक सरसों का तेल, और एक जो है ना ऑलिव ऑयल मिला लें, या फिर आप सीकाकाई, ये मिला के आप इसमें आप इसे मिक्स कर लें, थोड़ा 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 डाल के। सिर्फ नारियल का तेल जरा ज्यादा रखिएगा, और आंवले का। तो ये बना के रख लें। आप यकीन करें कि आप बाल जब भी धोएं, कभी गंदे बालों में तेल ना लगाएं स्कल्प पे। ठीक है, और आप अगर चाहें तो इसमें कैस्टर ऑयल भी मिला सकते हैं। ठीक है, और ये मिला के आप अपने स्कल्प पे सिर्फ हल्के हल्के लगा के छोड़ दें, और फिर थोड़ी देर बाद कंघा करें बालों में, उस वक्त ना करें। ठीक है, अगर उसके बाद आप कंघा करते रहेंगे, 3 दफा कंघा करेंगे दिन में, तो इमेजिन नहीं करेंगे कि आपके बालों की क्या शाइन होगी और क्या बाल गिरना टूटना बंद हो जाएंगे। वाह, ज़बरदस्त। ये भी बहुत आसान है, बस थोड़ा सा वही बात ना कि आपको अपनी वो हेक्टिक रूटीन में से थोड़ा सा टाइम निकालना है अपनी स्किन हाँ, के बस लिए, ये अपने तेल बालों के खरीदना लिए। होंगे, इकट्ठा खरीद लें, इसमें मिक्स कर लें, और ये हमेशा के लिए बना लें। एक बोतल बना के रख लें। बाल पहले धोएं, तेल लगाएं, उसके बाद 3 दफा कंघा करें, दूसरे दिन बाल गिरना बंद हो जाएंगे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हम अगर स्किन की बात करते हैं, मतलब मैंने पहले भी ये बात शेयर की अपने व्यूअर्स के साथ, हम सबको ही मालूम है कि मतलब स्किन का और मौसम का बहुत गहरा कनेक्शन होता है, और अगर हम स्किन की हाइड्रेशन की बात करें तो वो हर मौसम में हम कैसे मेंटेन कर सकते हैं? हाइड्रेशन तो आप सबसे इजी, अल्लाह ताला ने जो हमारे लिए रखा है वो 5 वक्त का वुजू है। ठीक है, उस वुजू से मतलब ये होता है कि वो हिकमत है, उसमें बहुत बड़ी हिकमत है। एक तो सबसे पहले आपका जो रिलीज होता है, सबसे पहले जो आपका एंजाइटी, डिप्रेशन, स्ट्रेस
और ये सारी चीजें जो आपकी होती हैं, सबसे पहले जैसे ही आप हाथ धोते हैं और कोनिया तक लेके जाते हैं तो आपका उसी वक्त डिप्रेशन जो है ना वो कम होना शुरू हो जाता है। हाँ माशाल्लाह, बिल्कुल बिल्कुल। बस ये 5 दफा पानी से आप मुंह धोएं और आंखें बंद करके पानी डालते रहें आंखों में, तो आंखों की भी खूबसूरती आपको आएगी। और पानी से अच्छी कोई चीज नहीं है, आप कुछ भी कहते रहें, मैं किसी चीज को नहीं मानती, सिर्फ पानी की हाइड्रेशन जो है सबसे बेस्ट है पीने में भी। और पिए जब पानी तो 6 बजे के बाद पानी पीना शुरू करें। आप 6 बजे से पहले पहले खूब खाना पीना कर सकते हैं, सब कुछ कर सकते हैं। जैसे ही सूरज ढलने का टाइम हो आपको अपना पेट का ताला लगा लेना चाहिए मैदे में और सिर्फ पानी पीना चाहिए 1-1 घंटे में। तो आप सुबह अपनी स्किन को देखें कितनी ग्लोइंग होगी। ये बड़ा मसला है ना, हम टाइमली मतलब वो चीज़ें नहीं खा रहे होते, बहुत लेट हो जाती है और हम जो है वो बस ऑनलाइन सिस्टम और रात को खाना, देर से सोना, सुबह देर से उठना। जी बिल्कुल ताहिरा, एक बहुत पते की बात बता रही हूँ, बहुत ही अच्छी बात है ये, प्लीज आप जरूर सुने और आप टाइम टू टाइम ये लोगों को बताती रहा करें। जी जी। कि मैदा है ना, जो हमारा मैदा है ना, जो हमारा स्टमक है, ये हमारे लिए सारी बीमारियों के लिए दावत देता है। अगर आपने इसको गलत टाइम पे खाना खा लिया तो आपको ब्लड प्रेशर शुरू हो जाएगा। आपको ब्लड प्रेशर शुरू होगा तो आपको हार्ट अटैक हो जाएगा। हार्ट अटैक जब आपको होगा तो फिर आपकी पूरी बॉडी के मसल्स जो है ना वीक हो जाएंगे। तो ये चीजें जो है ना ये आपको करना है, ख्याल करना है। मैदे को हमेशा आप उस टाइम पे खाना खाएं जब आपको खाने के अल्लाह ताला ने जो टाइम रखा है, सुबह और शाम 2 टाइम पे खाना खाना है। जो लोग बैठे रहते हैं घर में वो सिर्फ 2 टाइम खाना खाएं। 8 घंटे का वक्फा दे दे, 6 घंटे का वक्फा दे दे 2 मील में, और उसके बाद यकीन करें आपका ब्लड प्रेशर, शुगर, आपकी जॉइंट प्रॉब्लम, सब कुछ आहिस्ता आहिस्ता खुद ही ठीक होना शुरू हो जाएगी। किसी दवाई की जरूरत नहीं है आपको। बिल्कुल बिल्कुल। तो जो खाने से पहले दवाइयां लेते हैं ना मैदे की, ये दुनिया की सबसे ज्यादा तकलीफ से अपने आप को बना रहे हैं। सही बात, अपने आप को बीमार बना रहे हैं। आप बिल्कुल सही कह रही हैं, बड़ी खूबसूरत बात की है आपने। लेकिन हमारे यहाँ एक मसला ये भी पाया जाता है ना कि लोग दवाओं के पीछे बहुत ज्यादा हैं। मैं अक्सर डॉक्टर्स के साथ बैठती हूँ तो एक बात डॉक्टर्स हमेशा कहते हैं कि लोग फ्रूट लेने नहीं जाते, लेकिन वही लोग आप देखेंगे कि फार्मेसीज में जा रहे होते हैं मेडिसिन लेने। और ये फार्मास्यूटिकल कंपनी को जो बुरा भला कहा जाता है वो गलत कहा जाता है। जो डॉक्टर्स को कहा जाता है वो बहुत गलत कहा जाता है। आप लोग नहीं सुनने वाले। यकीन करिए, मैं किसी से कहती हूँ कि खाना टाइम पे खा ले तो कहती है भाई क्या है, अल्लाह ने दी है जिंदगी, खाओ पियो मर जाओ। आप बताएं आप अपने बच्चों को क्या सिखा रहे हैं? आपके बच्चे तो नहीं अभी आपकी उम्र के हुए ना, आप उन्हें डायलिसिस पे ले आए। छोटी छोटी उम्रों में बच्चियां डायलिसिस पे आ रही हैं, बच्चे डायलिसिस पे आ रहे हैं, हार्ट अटैक हो रहे हैं। ये सब आपकी वजह से हो रहे हैं क्योंकि आप लोग कहते हैं खाओ पियो और बस जिंदगी गुजारो, एक दिन मरना है। लंगड़े लूले होके तो नहीं मरना है ना। जी जी बिल्कुल बिल्कुल, आप सही कह रही हैं। ये कॉन्सेप्ट बूढ़ों की गलती है, वही सबसे ज्यादा दवाइयां खाते हैं। ये एक कॉन्सेप्ट अजीब सा हमारे बीच में है। बिल्कुल आप सही कह रही हैं। अच्छा डॉक्टर सिल्वत, अगर हम वीकनेस की बात करते हैं, अगर आप कम खाना खा रहे हैं, लिमिटेड चीजें ले रहे हैं और उसके बाद अगर आपको वीकनेस बहुत ज्यादा फील हो रही है तो क्या आप डिस्कस करेंगी कि इन चीजों की वजह से आप जो है ना वो बैलेंस डाइट में आ सकते हैं? देखिए हाँ बिल्कुल सही कह रही हैं आप ना पहले तो आप जितने भी वीक हो आप रात का खाना जल्दी खा लें। बहुत पेट भर के खाएं, मैं ये नहीं कह रही कि नहीं खाएं, आप पेट भर के खाना खाएं, फुल पेट कर लें, मगर सोने के 4 घंटे पहले खा लें। तो आपको ना कभी वीकनेस होगी, ना आपकी इम्यूनिटी लो होगी, आपकी इम्यूनिटी बढ़ना शुरू हो जाएगी, कुव्वत मुदाफियत। और आप 3 दिन ये चीज करें, उसके बाद फिर आप बताएं कि भाई हमें क्या टॉनिक लेना चाहिए, हमें क्या खाना चाहिए। हमारे यहाँ औरतों में सबसे ज्यादा कमी बी कॉम्प्लेक्स की है जी। विटामिन बी हमारी बॉडी में नहीं होता। फॉलिक एसिड हमें जरूर लेना चाहिए। डॉक्टरी दवाएं ये जो बेस्ट हैं ये, ठीक है, आपकी वीकनेस सब खत्म हो जाएगी। आप आयरन का टेस्ट करा के आप आयरन की गोली लें, कभी भी ऐसे ना खाएं, ठीक है। तो ये 2 चीजें जो है ये इंपॉर्टेंट है हमारे यहाँ। और D3 की कमी आपकी फौरन पूरी होती है अगर आपने 9 से 11 बजे की धूप में बैठना शुरू कर दिया। जब 10 मिनट भी नहीं 5 मिनट बैठ जाए आपके अंदर वो नेचुरल ऑर्गेनिक फॉर्म में जब आपको मिलेगी ना रेजिस से, जो हमारा खाना हजम करता है सारी जिंदगी। जो हम सुबह उठते हैं तो हमारा खाना सबसे ज्यादा एनर्जेटिक हम सुबह होते हैं, भूखे प्यासे निकल जाते हैं,
शाम को आके खाना खाते हैं, तो वो जो चीज हम करते हैं ना, वो हमारी ये एनर्जी हमें सूरज की रोशनी से मिल रही है। बिल्कुल बिल्कुल, आप सही कह रही हैं। तो ये चीजें ना हमारे बड़े बूढ़े अल्लाह ताला उनको अक्ल दे दे कि वो अपने बच्चों को बचा लें इन बीमारियों से, इन तकलीफों से। मैं जहाँ जाती हूँ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में एज ए इंस्ट्रक्टर में, तो वो बेचारे बच्चे यही शिकायत करते हैं कि हम अपनी माँ से कहते हैं कि हमें टाइम पे खाना दे दे, तो वो कहते हैं ये सब कहने की बातें हैं, कुछ नहीं होता, चलो जो टाइम पे मैं दूंगी बस खाओ। 3 बजे बेचारे बच्चे को नाश्ता मिल रहा है दोपहर को 3 बजे। आप बताएं वो बच्चे क्या बनेंगे? बिल्कुल 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 सही कह रही हैं आप। फिर वो बाहर से खाना मंगा के खाते हैं, बाहर के खाने तो पता ही है आपको कि क्या है। तो इस वजह से आजकल बच्चे बहुत मर रहे हैं, माँ बाप की वजह से, ना डॉक्टरों की वजह से, ना फार्मास्यूटिकल की वजह से, ना अपनी वजह से, सिर्फ अपने माँ बाप की वजह से वो लोग मर रहे हैं। बिल्कुल बिल्कुल, आपने बिल्कुल ठीक कहा। अच्छा डॉक्टर सिलवत, हम अगर ओवर एज पर्सन्स की बात करते हैं तो जॉइंट्स का बहुत ज़्यादा मसला जो है ना हमें सुनने को मिलता है, तो सिंपली उसके क्या हल हैं? जॉइंट वही फिर एक ही बात आ जाती है कि जॉइंट प्रॉब्लम जो आजकल सबसे ज्यादा जॉइंट पेन हो रहे हैं, ये सिर्फ आपकी रूटीन डिस्टर्ब होने की वजह से, लाइफ स्टाइल मेंटेन नहीं करते, पॉस्चर आपके बिल्कुल सही नहीं है। पॉस्चर जो होता है ये एक लंबी बात हो जाएगी, लेकिन जो हमारा केज है ना, जो पसलियों का जो ये केज है ना, उसको हम जिस तरह का बना लेंगे ना, हमारे ऑर्गन्स उसी तरह फिर वो कॉम्प्रेस होती हैं। हमारी नर्व, हमारी जो ब्लड वेसल्स हैं, जो हमारे खून की नालियां हैं, वो सब सिकुड़ने लगती हैं इस तरफ। हमारे पोस्चर की वजह से हमें हार्ट अटैक भी होता है। तो ये चीज हम भागे, सबसे अच्छी चीज जो है वो भागने की है। आप घर में अगर आपके पास जगह नहीं है तो आप ऊपर से नीचे चले जाए, नीचे से ऊपर आ जाए, आप भागे, किसी तरह से चले कि तो भाग भाग के चले। तो ये भागना जो है ना, ये आपकी सर्कुलेशन को बहाल करेगा, आपके जॉइंट पेन को खत्म करेगा, आपकी सारी दिल चाहेगा आपका हर चीज करने को। तो ये खास किस्म की चीजें हैं, थेरेपीज हैं। मैं ऑक्यूपांचर थेरेपिस्ट हूँ, तो मैं थेरेपी के जरिए कैंसर का इलाज कर रही हूँ, मैं थेरेपी के जरिए पूरी दुनिया में हर चीज का इलाज कर रही हूँ। अभी मैंने पोलियो का इलाज किया है। पोलियो में लड़की 16 साल की है, मेरे पास आई है और वो अब चलने की काबिल हो रही है। माशाल्लाह, आप इमेजिन नहीं कर सकते। वो उसको गोदी में लेके मेरे पास आए थे, भाई गोदी में लेके आया था, और वो जब अब अपने घर गई हुई है तो वो माशाल्लाह स्टेप ले रही है, बाकायदा चलने के 12-13 स्टेप उसने लिए अपनी अम्मी के सिर्फ हाथ पकड़ के। जी माशाल्लाह। और ये चीजें जो है ना, मैं इतनी बड़ी चीज पाकिस्तान में इस चीज है, लेकिन क्योंकि कदर नहीं है। अगर माँ बाप सुधर जाए, माँ बाप को समझ आ जाए, तो अपने छोटे छोटे बच्चों का इलाज कराना शुरू कर दें। बिल्कुल बिल्कुल। अच्छा डॉक्टर सिलवत, मैं अक्सर जो है ना जब भी प्रोग्राम्स में बैठती हूँ तो जब बच्चों की बात आती है तो मोस्टली ये भी मुझे सुनने को मिलता है कि बच्चा सही से जो है ना लंच करके नहीं आता। तो वो टाइम, व्हाट आई थिंक कि वो टाइम बहुत इम्पोर्टेंट होता है उस बच्चे के लिए, उसकी ग्रूमिंग, जी उसकी हेल्थ के लिए, उसकी ग्रूमिंग के लिए। नाश्ता थोड़ा बहुत बच्चा करके माँ ज़बरदस्ती उसे खिला रही है, स्कूल में वो डिफरेंट चीज़ें ले रहा है, चिप्स, चॉकलेट, जूसेस, बट वो जो खाना है वो कंप्लीट नहीं कर रहा या फ्रूट नहीं ले रहा। हाँ, बस ये ताहिरा, तुमने इतना अच्छा सवाल किया है, इतना अच्छा सवाल किया तुमने। और ये सवाल जो है ना, ये मेरा भी है लोगों से जी, कि क्यों बच्चा जो है वो सुबह जितनी एनर्जी उसकी बॉडी में होती है, आप उसको कुछ भी करा सकते हो। आपके अंदर इतनी सेंस होती है कि आपको अपनी बच्चे की साइकी का पता होता है, उसकी साइकोलॉजिकली जो उसकी कंडीशन होती है वो सिर्फ माँ को पता होती है। वो उसको जिस तरह चाहे उस वक्त टैकल कर सकती है, लेकिन माँ के पास इतना टाइम नहीं होता, क्योंकि माँ भी बहुत स्टक होती है उस वक्त बहुत सारे झमेलों में। कहीं सास है, कहीं माँ बाप है, कहीं मियाँ है, कहीं और कुछ काम है, तो वो कहती है बस जल्दी जल्दी दो और जल्दी बस भगा लो। हालांकि बच्चे के लिए, बच्चे को टाइम उस वक्त देना बहुत इंपॉर्टेंट होता है, हर चीज का बताना उसको। बच्चे को 10 मिनट बच्चे को दे दें आप प्यार मोहब्बत से, यकीन करें बच्चा अपनी माँ से ज्यादा किसी की बात नहीं सुनता है, ये मैं बता दूं आपको।
जी बिल्कुल बिल्कुल। और उसके अलावा भी जो है ना सवाल तो मेरे बहुत ज़्यादा हैं, लेकिन मैं चाहूँगी कि कुछ लिमिटेड चीज़ें जो है वो मैं आपसे डिस्कस करूँ, ताकि जो भी औरतें स्पेशली लड़कियाँ सुन रही हैं, प्रोग्राम देख रही हैं, तो उनको फ़ायदा ज़रूर हो। हम ये भी देखते हैं कि बालों की भी हेल्थ अच्छी नहीं होती, और साथ साथ जो है ना नेल्स भी बहुत ज़्यादा ख़राब रहते हैं। तो सिंपली आप क्या हमें सजेस्ट करेंगी कि किस तरह से जो है ना आप रूट्स का या स्कैल्प का तो आपने डिस्कस किया ही है, लेकिन नेल्स का भी आप प्लीज डिस्कस करें। अच्छा देखिए, नेल्स जो है ना वो हमारे क्यों खराब होते हैं, क्योंकि नेल्स में अक्सर फंगल इन्फेक्शन हो जाता है। ठीक है, वो क्यों हो जाता है कि अंदर से जाहिर सी बात है हमारे अंदर इतनी डिफिशियंसी होती है, इसकी विटामिन की बहुत डिफिशियंसी होती है, जिसकी वजह से, और नेल्स जो है ना वो बहुत जल्दी खराब होते हैं। उस आपकी साइन होती है अंदर की कि आपकी सर्कुलेशन भी अच्छी नहीं होती। अब आप मुट्ठियों को जैसे बंद करते हैं ना, मुट्ठी को और मसलना शुरू करें, मसले मुट्ठी को मसलेंगे। कैसे मसलेंगे मुट्ठी को? उंगलियां चला चला के अंदर, मतलब पाम वो हथेली से लगी रहे, आप उसे मसलना शुरू करें मुट्ठी को। और अपने पाँव जो है ना वो गर्म पानी में डालें थोड़े से नमक के साथ, और उसके साथ ही साथ कैस्टर ऑयल डालना है पानी में। ठीक है, कैस्टर ऑयल। अगर औरतों को भी प्रॉब्लम हो जाती है, बहुत ज्यादा इचिंग होती है अंडर आर्म में भी और नीचे भी, मतलब आपके, तो उधर जो अगर आप वॉश करते हैं, वॉश करने के बाद अब अगर अपने आप को साफ रखेंगे ड्राई करके, फिर आप अगर कैस्टर ऑयल लगाएंगे वहां पर, तो यकीन करें कि आपकी हजारों फंगल टाइप की बीमारियां और नेल्स खराब होना खत्म हो जाएंगे। ये बेहतरीन चीज बता रही हूँ मैं आपको। ओके ओके, थैंक यू डॉक्टर सिलवत, आपने टाइम दिया। और माशाल्लाह आपसे जब भी डिस्कशन होता है बड़ा अच्छा डिस्कशन होता है, वो किसी प्रोग्राम में हो या वैसे भी आपसे बात हो रही हो थ्रू दी व्हाट्सएप, तो हमेशा ही आपका। मैं आपको ये बताना भूल गई कि मेरी एक प्रोडक्ट है साउथ सीरियल जी, जो कि मैंने हर बीमारी के लिए और हर उम्र के लिए बनाई है। यहाँ तक कि उसमें बच्चे तक पैदा हो रहे हैं लोगों को माशाल्लाह, मतलब और पैरालाइज लोग जो है वो भी एनर्जी उनको मिल रही है, ठीक हो रहे हैं। तो वो साउथ सीरियल जो है वो भी मैं, मेरा सिंह टीवी पे भी और मेट्रो पे भी उसका आता है प्रोग्राम, अगर देखें लोग तो फिर अगर ऑर्डर करना चाहें तो अपनी सेहत बना सकते हैं वो। जी बिल्कुल, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। आप थोड़ा अगर पाव सीरियल का स्टार्टिंग में कंट्रोल रूम में डिस्कस करती तो उनकी पिक्चर्स भी हम साथ साथ लगाते, ताकि लोग इजीली जो है ना वो ऑर्डर भी कर सकते। वेल, थैंक यू सो मच व्यूअर्स। वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। एसएम नदीम साहब असां सां कनेक्टेड आहिनि थ्रू दी फोन कॉल, तव्हांखे वेलकम चऊं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं नदीम साहब? आप यहाँ हैं, हैदराबाद में ही हैं या कहीं और हैं? नहीं, मैं टंडोलिया रहा हूँ, और जो वो आपकी बड़ी मेहरबानी, आपने लाइन पे लिया। आपका प्रोग्राम बेहतरीन चलता है माशाल्लाह से, आप शाद रहें, आबाद रहें। आमीन आमीन, थैंक यू सो मच। आपका भी शुक्रिया कि आप हमेशा हमें टाइम देते हैं, प्रोग्राम में आते रहते हैं या फिर फ़ोन कॉल पे कनेक्टेड रहते हैं। अच्छा, हम पहले जो है वो स्पोर्ट्स की बात करेंगे, और स्पोर्ट्स की दुनिया के अंदर क्या हो रहा है मैं आपसे सुनना चाहूँगी। हाँ देखें, अभी तो पाकिस्तान की शाहीन टीम जो है वो, मुझे आप जिसे कह लें नंबर 2 टीम जो है, नंबर 2 टीम वो गई थी, और उन्हें जो है वो ऑस्ट्रेलिया और मुख्तलिफ जगह पे जो टूर्नामेंट वगैरह खेले, तो उसमें पाकिस्तानी टीम सेमीफाइनल में हार गई। वो अपकमिंग जो यंगस्टर्स हैं सारे वही लड़के थे उसके अंदर, और उनमें कुछ लड़कों ने अच्छा भी परफॉर्म किया, जैसे ख्वाजा नाफे थे, अब्दुल समद थे, उसके अलावा और दीगर प्लेयर थे जिन्होंने बड़ी अच्छी परफॉर्मेंस दी। तो ये तो उनके लिए लर्निंग प्रोसेस था, जो कि इंटरनेशनल लेवल पर जाकर आप जो किस तरीके से जो वो इंटरनेशनल लेवल क्रिकेट का जो प्रेशर बेयर करते हैं, किस तरीके से आपने जो है डेकोरम का ख्याल रखना, ड्रेसिंग रूम शेयर करना, तो ये तमाम चीजें जो उन लड़कों को सिखाई गई हैं, ताकि आने वाले वक्तों में वो आगे पाकिस्तान के लिए जो वो बेहतरीन सर्विसेज दें। उसके अलावा फर्स्ट यूथ नेशनल गेम्स हो रहे हैं इस्लामाबाद में 6 तारीख से, जिसमें प्राइम मिनिस्टर साहब जो है उनके नाम पर हो रहे हैं,
उसके लिए पूरे सिंध के अंदर जो है मुख्तलिफ खेलों के ट्रायल्स लिए गए, जिसमें एथलेटिक्स एथलेटिक्स में मैं खुद था, ठीक है ना। पूरी जो है वो जो है उसके अलावा जो है जूडो है, बॉक्सिंग है और दीगर खेल थे। तकरीबन कोई 18-20 के करीब गेम है जिनके जो है वो डिविजनल लेवल पर ट्रायल लिए गए। उनके फाइनल ट्रायल जो कराची में मुनक्किद किए जा रहे हैं। हमारे एथलेटिक्स से कल जो है वो कराची में 27 तारीख को NET यूनिवर्सिटी ग्राउंड पर उससे जो है वो सिंध की टीम बनेगी और वो 7 तारीख से और 13 तारीख तक इस्लामाबाद में ये गेम जो मुनक्किद किए जा रहे हैं। तो मेरा कहना ये है कि ये एक इनिशिएटिव जो लिया गया है यूथ का, जिसमें तकरीबन अंडर 17 के बच्चे जो है वो शामिल हैं, यानी 17 साल से कम उम्र के बच्चे जो है वो इन खेलों में हिस्सा लेंगे। तो इससे जो है आपको जाके फ्यूचर में जो है कई स्टार प्लेयर नजर आएंगे और बहुत अच्छी जो है वो मतलब एक स्लॉट आपको मिलेगी जो मुख्तलिफ खेलों के अंदर पाकिस्तान को सर्विसेज देंगे। लेकिन अच्छा होना एक अलग चीज़ है, उनको प्लेटफॉर्म मुहैया करना, एक स्टेज देना कि भाई जो आप जो है वो बहुत अच्छे हैं लेकिन आपको कोई प्लेटफॉर्म नहीं मिल रहा परफॉर्म करने के लिए या शो करने के लिए, खेलने के लिए। तो ये एक अच्छा प्लेटफॉर्म दिया गया है पाकिस्तान गवर्नमेंट की तरफ से, जिसमें राना मशहूर साहब जो हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर हैं उनकी भी फुल इन्वॉल्वमेंट है। सरदार शाह साहब जो हैं और सेक्रेटरी स्पोर्ट्स हैं। फिर जो डिस्ट्रिक्ट के डिफरेंट DSOs हैं, हैदराबाद से मजियपुरी हुए हैं, कराची से इस्माइल शाह हैं, वासदेव हैं और दीगर लोग हैं, वो तमाम लोग इन्वॉल्व हैं और उनके ट्रायल जो तकरीबन आखिरी मराइल में और ये टीमें बनकर जो तकरीबन 300 से ऊपर बच्चे जो है, बच्चे और बच्चियां वो जो है इस्लामाबाद में 7 तारीख से और 13 तारीख तक जो है वो मुख्तलिफ खेलों में हिस्सा लेंगे। अब इसके अलावा जो है हनीफ मोहम्मद ट्रॉफी जो है वो भी होने वाली है और उसकी 29 तारीख की अभी बारिशें हुई हैं, शायद इसकी वजह से डेट कोई आगे पीछे हो जाए। तमाम रीजन की टीमें जो अभी PCB ने नया फॉर्मेट दिया है और जिसमें जो है वो सिर्फ 8 टीमें जो है वो फर्स्ट क्लास खेलेंगी और बाकी तमाम टीमें जो है वो फर्स्ट क्लास के लिए ग्रेड 2 खेलेंगी, ताकि उनमें से जो 2 टॉप की टीमें होंगी वो क्वालिफाई करेंगी, जिसमें 2 कराची की टीमें, लाड़काना है, डेरा मुराद जमाली है, हैदराबाद है, ये हमारे सिंध से जो ताल्लुक है रीजन का वो हिस्सा ले रहे हैं। उनकी भी प्रिपरेशन हो गई है, उनके फिटनेस टेस्ट हुए हैं और लड़के जो है वो सेलेक्ट किए गए हैं और उन्हीं लड़कों को जो है वो आगे जाके फर्स्ट क्लास खेलना है। अब इशू ये है कि पहले 18 टीमें हिस्सा लेती थी, लेकिन अब इन्होंने जो वो 8 टीमें कर दी हैं, तो उससे कहीं ना कहीं जो वो बच्चों के लिए नुकसान है, क्योंकि देखिए फर्स्ट क्लास खेलते हैं, फर्स्ट क्लास का एक अपना चार्म होता है और फिर आप दुनिया की मुख्तलिफ लीग और दुनिया के मुख्तलिफ क्रिकेट के लिए एलिजिबल हो जाते हैं। तो ये एक थोड़ा सा इशू है जो प्लेयर्स के अंदर जो है वो इस हवाले से जो तशवीश पाई जाती है। लेकिन अब देखते हैं आने वाले वक्तों में, क्योंकि नए चेयरमैन आते हैं, नए कोचेज आते हैं, नई सोच आती है, नए लोग आते हैं, तो वो नया फॉर्मेट लेकर आते हैं। तो ये फॉर्मेट वगैरह जो है ये आप एक यूनिवर्सल पॉलिसी बना दें जो सेंट्रलाइज हो कि आपकी कोई भी आए, चेयरमैन कोई भी हो या कोचेज कोई भी हो या डायरेक्टर डोमेस्टिक कोई भी हो, तो वो जो है उसको फॉलो करें। तो नए नए फॉर्मेट आते हैं, इससे प्लेयर की परफॉर्मेंस पर भी बहुत ज्यादा असर पड़ता है। अभी सेंट्रल कॉन्ट्रैक्ट भी दिए गए, उसमें भी देखें चीजें चेंज हुई हैं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में सेंट्रल कॉन्ट्रैक्ट उसमें एक कैटेगरी शामिल ही नहीं है। ये मेरे ख्याल से जब से हम क्रिकेट देख रहे हैं, फॉलो कर रहे हैं या खेल रहे हैं, तो मैंने तारीख में पहली दफा ऐसा देखा कि एक कैटेगरी का कोई भी प्लेयर नहीं था, सबको B, C और D बिल्कुल सही कह रहे हैं। 3-4 प्लेयर जो है कैटेगरी में हुआ करते थे जी। ये चीजें जो है ये प्लेयर्स के लिए नुकसानदेह होती है। प्लेयर इससे डिसहार्ट होते हैं, जिसकी वजह से जो उनकी परफॉर्मेंस भी जो है वो आपको मार्क नहीं रहती, क्योंकि अभी एशिया कप शुरू होने वाला है। जी बिल्कुल। SM नदीम साहब, यही पूछने वाली थी मैं कि एशिया कप भी जो है वो उसकी भी तैयारियां हो रही हैं, वो भी होने वाला है, उस हवाले से क्या कहना चाहेंगे? हाँ बिल्कुल, देखें एशिया कप जो है वो एशिया का सबसे बड़ा टूर्नामेंट है और इसमें असल में क्या है कि वो जो हाइप क्रिएट होती है वो पाकिस्तान और इंडिया से होती है। जी बिल्कुल। तो इंडिया भी इसमें पार्टिसिपेट कर रहा है, इंडिया की टीम भी शामिल है। जो होना तो इंडिया में था, लेकिन एशियन क्रिकेट काउंसिल के जो चेयरमैन है वो हमारे मोहसिन नकवी साहब, तो हमारे पाकिस्तान की तरफ से जो वो टीम न ले जाने का जो वो ऐलान किया गया था कि इंडिया में हम कोई टीम नहीं लेकर जाएंगे, तो जिसकी वजह से जो है उसको जो है वो चेंज किया गया वेन्यू को। अच्छा, इंडिया की भी दोगली पॉलिसी होती है कि वो जहाँ उनका मुफाद होता है वहाँ पे वो टूर्नामेंट खेल लेते हैं, जहाँ नहीं होता है तो फिर वहाँ मना कर देते हैं कि भाई हम सीरीज नहीं खेलेंगे या ये जो वो फला जगह पे नहीं खेलेंगे, फला जगह पे पाकिस्तान में नहीं आएंगे। जैसे अभी चैंपियन ट्रॉफी हुई थी तो वो काफ़ी जो वो 3-4 महीने जो सोशल मीडिया पर मुख्तलिफ तजिया निगारों ने यही कहा कि विजय इंडिया आएगा या नहीं आएगा,
बिलाकर वो इंडिया नहीं आए और उनके मैचेज जो है वो न्यूट्रल वेन्यू पर किए गए और एक MOU साइन हुआ। तो उसी के तहत जो है वो एशिया कप जो है वो वहाँ पे UAE में हो रहा है, जिसमें पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश और इंडिया, ये तो 4 टॉप की टीम है। उसके अलावा अफगानिस्तान है और दीगर मुल्क हैं जो उसमें हिस्सा ले रहे हैं। तो ये टूर्नामेंट भी जो है इसकी जो हाइप पीरियड हुई है वो ये पाकिस्तान और इंडिया का मैच है 14 तारीख को जी, 14 सितंबर को। तो उससे बहुत ज्यादा जो है वो पाकिस्तान और इंडिया का जो है वो क्रिकेट में जो है लोगों में, शायकीन में जो है जज्बा पाया जाता है। अब आने वाला वक्त ही बताएगा कि कौन सी टीम जीतती है, कौन सी हारती है। अभी पाकिस्तान की टीम में जो वो तकरीबन नए प्लेयर जो है वो शामिल किए गए हैं। बाबर आजम, रिजवान, ये लोग जो है वो टीम से बाहर हैं और देखना ये हुआ कि नई क़यादत, नए लोग, नया जज्बा किस तरीके से टीम परफॉर्म करती है। बिल्कुल सही कह रहे हैं, नए लोग, नया जज्बा और वही क्रेज अवाम का, बल्कि उससे भी ज़्यादा हर साल जो है ना हम उससे भी ज़्यादा एक्साइटमेंट देखते हैं। अच्छा, हम जब टीम की बात करते हैं तो आपकी क्या एक्सपेक्टेशंस हैं कि पाकिस्तान टीम जो है वो किस तरह होनी चाहिए, उनकी सिलेक्शन किस तरह होनी चाहिए? मुझे नहीं लगता कि बाबर आजम को बाइट करना चाहिए था। बाबर आजम जिस कैलिबर के प्लेयर हैं, तो उनका मतलब इस वक्त वर्ल्ड में पाकिस्तान की तरफ से अगर देखा जाए तो बाबर आजम जो है वो जिस लेवल पर उन्होंने परफॉर्मेंस दी हुई है प्रीवियस टाइम में, तो उनको टीम में होना चाहिए था। अब आई डोंट नो कि सेलेक्टर्स ने क्या सोचा और क्या परफॉर्मेंस देखी, क्योंकि कुछ प्लेयर्स तो ऐसे हैं जिनकी परफॉर्मेंस जो है वो स्ट्राइक रेट की बात करते हैं बाबर आजम के, तो बाबर आजम से भी कम है और वो टीम में शामिल है। और ये एक पूल बनाया हुआ है इन्होंने 40-50 प्लेयर्स का, उन्हीं में से ही जो है वो प्लेयर्स को भी शामिल किया जाता है। तो बाबर आजम को भी सोचना चाहिए कि जो है वो उनको आगे मुख्तलिफ लीग खेलेंगे, उसमें जाके परफॉर्म करें, अपना स्ट्राइक रेट भी बेहतर करें और दीगर जो है वो रन रेट और अपनी बैटिंग स्किल पर काम करें, ताकि जो है वो दोबारा पाकिस्तान के लिए कम बैक करें। क्योंकि बाबर आजम हर नई इनिंग के साथ नए रिकॉर्ड की तरफ भी जा रहे हैं, तो जितने भी इनिंग खेलते हैं वो उनके रिकॉर्ड बनते जाते हैं वर्ल्ड वाइड, क्योंकि अपने प्रीवियस टाइम में बहुत अच्छे रन किए थे और परफॉर्मेंस भी बहुत अच्छी की थी। अभी भी जो वनडे के अंदर वर्ल्ड नंबर 2 है वो, और एक टाइम ऐसा था कि T20 में भी नंबर 1 थे, वनडे में भी नंबर 1 थे और इसमें टेस्ट के अंदर जो है टॉप 3 के अंदर थे। ये जो इन और आउट का मरहला उनके साथ चल रहा है, उसकी वजह से शायद उनकी परफॉर्मेंस जो है वो खराब हुई है। और ये देखिए खेल का हिस्सा है और ये उनकी समझना चाहिए कि जब तक वो परफॉर्म नहीं करेंगे तो फिर वो टीम में दोबारा नहीं आएंगे। तो सिलेक्शन ये है कि अभी बेहतर हुई है, जो जिन लोगों ने परफॉर्म किया था डोमेस्टिक में तकरीबन वही बच्चे जो है वो लड़के सिलेक्ट किए गए। लेकिन अब देखना ये कि परफॉर्मेंस किस तरह की रहती है, क्योंकि एकदम में टीम को चेंज कर देना, कप्तान चेंज हो जाना, तो उससे काफी फर्क पड़ता है टीम के ऊपर। क्योंकि अभी ट्राई नेशन सीरीज भी है, उससे पहले पाकिस्तान और एशिया कप से पहले पाकिस्तान, अफगानिस्तान और UAE, तो उसमें आपकी टीम का जो अंदाजा हो जाएगा कि आपकी टीम जो को कहाँ पर खड़ी है और किस तरीके से परफॉर्म कर रही है। कुछ फिटनेस के भी इश्यूज चल रहे हैं, फखर जमान अनफिट हो गए थे, फिर दोबारा नहीं, फिटनेस में तो जरूर आपसे बात होगी, फिटनेस में तो मैं बिल्कुल बात करना चाहूंगी, लेकिन एशिया कप के हवाले से भी मैं ज़रूर कहना चाहूंगी कि वी आर ऑल्सो वेरी एक्साइटेड। तो हम जो है वो ज़रूर मेहरान टेलीविज़न पे भी प्रोग्राम्स करेंगे और सुबह मेहरान में भी हम जो है डिस्कस ज़रूर करेंगे, लेकिन आपकी इंशाल्लाह ट्रांसमिशन ही पूरी जो है वो हम व्यूवर्स तक पहुंचाएंगे। लेकिन एशिया की जब हम बात करते हैं ना, एशिया गेम्स और जिस तरह भी एशिया कप हो या डिफरेंट गेम्स हो, तो आपसे इस वक्त मैं ये पूछना चाहूँगी कि आपकी प्रेडिक्शन क्या है, मतलब कहाँ होगा, किस तरह होगा, क्या प्लानिंग होगी? देखें इसमें मेरी प्रेडिक्शन यही है कि इंडिया तो फेवरेट टीम है और उसके अलावा जो है अफगानिस्तान जो है वो एक ऐसी टीम उभर कर सामने आ रही है जो अपसेट कर सकती है। पाकिस्तान की परफॉर्मेंस अगर प्रीवियस सीरीज देख लें हम, बांग्लादेश के अगेंस्ट, वेस्ट इंडीज के अगेंस्ट, तो पाकिस्तान की परफॉर्मेंस अप टू द मार्क नहीं है। उसकी वजह जो है वो टीम में प्लेयर की चेंजिंग और जो है वो नया कप्तान आना, तो शायद टीम बनाने में इनको थोड़ा सा टाइम लगेगा, तो कुछ कह नहीं सकते हैं। पर ये कि पाकिस्तान सेमीफाइनल के लिए तो क्वालिफाई कर सकता है, लेकिन ये कि टूर्नामेंट जीतना वो कोई एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस देनी पड़ेगी पाकिस्तान को, फिर जाके पाकिस्तान जो है ये टूर्नामेंट जीतेगा। अदरवाइज पाकिस्तान के लिए बड़ा मुश्किल हो जाएगा, क्योंकि अब क्रिकेट ग्लोबलाइज हो गई है। तमाम कंट्रीज, तमाम मुल्क जो है वो अपनी अपनी फुल 100% एफर्ट के साथ जो है वो
टूर्नामेंट में टीम को शामिल करते हैं और फिर खेलते भी हैं। श्रीलंका की टीम बहुत अच्छी है, तो फेवरेट जो है वो मेरे नज़दीक जो है इंडिया ही है, और फिर आने वाला वक्त साबित करेगा कि पाकिस्तान की टीम क्या परफॉर्म करती है और किस तरीके से परफॉर्म करती है। ओके ओके, थैंक यू जी, आपने हमें टाइम दिया। और जॾहिं गेम्स जे व्यूअर्स पाण ॻाल्हि कंदा आहियूं, स्पोर्ट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, त तव्हांजो बि कुझु थोरो रिस्पॉन्स मिलंदो आहे, त असां SM नदीम साहब के जे प्रोग्राम में कनेक्ट उन्हनि सां थियासीं, ॻाल्हि ॿोल उन्हनि सां कईसीं, वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ॾिसूं था, उन खां पोइ वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हाणे सखर पाण हलूं था, ऐं सखर जी ओवरऑल सिचुएशन, सखर बैराज ऐं नंढी ॿोॾि जो बि जेको आहे सो उहो ॿुधायो वञे पियो। सिंधू दरिया जी ॻाल्हि कंदासीं, पाणीअ जे वहिकिरे जी ॻाल्हि कंदासीं, केतिरो चाढ़ आहे, केतिरो नुक़सान जी बि थोरो ज़ाहिरी ॻाल्हि कंदासीं। माण्हुनि खे जेको आहे सो लॾ पलाण जे सिलसिले खे माण्हू ॾिसणु शुरू थी विया आहिनि, लॾ पलाण स्टार्ट थी वई आहे। सखर जी जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं त इनायत भट्टी साहिब जी ॻाल्हि कंदा आहियूं। सो अदा तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, महिरबानी मैडम जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह लॻासान ज़बरदस्त। अच्छा, पहिरियों त सखर जी मौसम ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु सखर जी मौसम कीअं आहे, या पोयां 2-3 ॾींहंनि में सखर जी मौसम कीअं रही आहे? हाँ जी बिल्कुल, सखर जी मौसम जेका आहे गरम रही हुई, चाहे कराची ऐं हैदराबाद में मौसमियात खाते पारां जेके अॻकथी कई बरसातुनि जी, बरसातुनि जे करे मौसम बहितर रही। पर सखर में जेको आहे सो मुसलसल जेको आहे सिजु होला ॾींदो रहियो ऐं गर्मी रही, ऐं सखर जेका मौसम आहे उहा बहितर कोन्हे। हाणे ॾिसजे त 27 खां 30 तारीख़ ताईं जेको ॿीहर मौसमियात खाते अॻकथी कई आहे, त उन में अगरि बरसातूं पवनि थी त पोइ सखर जी मौसम तमामु बहितरीन थींदी इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह। अच्छा, थोरो पाणीअ जे चाढ़ जी बि ॻाल्हि कंदासीं। सिंधु दरिया खे कोन विसारियूं था, सिंधु दरिया जी ॻाल्हि कंदासीं। सो कीअं ॿुधाइणु चाहींदो, छा सिचुएशन आहे? हाँ जी बिल्कुलु, पाणी जी ॻाल्हि कजे, सिंधु दरिया में मुसलसल जेको पाणी जो जेको आहे जेको चाढ़ उहो घटिजी वियो आहे। जेका वॾी ॿोड़ आहे उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे, ऐं गुडू बैराज वटि जेका वॾी ॿोॾ मां विचोली ॿोॾ दर्जे में जेका ॿोॾ आहे उहा गुज़िरियल 24 कलाकनि दौरान पाणीअ में लास अचण सबबि हिन वक़्तु वहकिरो 5,47,441 क्यूसेक मां घटिजी 4,14,459 क्यूसेक ते पहुची वियो आहे। ऐं गुडू बैराज वटां सखर बैराज ॾांहुं हेठां वहकिरनि में 3,77,713 क्यूसेक पाणी निकाल कयो वियो आहे। जॾहिं सखर बैराज में जेका विचोली जेका ॿोॾ हलंदड़ आहे, पाणीअ जेको मथां वहकिरो आहे 4,81,720 क्यूसेक आहे, ऐं मां जेको हेठां वहकिरो आहे 4,28,400 क्यूसेक पाणी निकाल कयो वियो आहे। ऐं होॾां जेको तरबेला डैम में 99% भरजण बाद डैम में 2,31,800 क्यूसेक पाणी निकाल कयो वियो आहे। डैम में पाणीअ जी आमद 2,31,400 क्यूसेक आहे। हिन वक़्तु तरबेला डैम में पाणी जेका सतह आहे उहा 1,59,902 फुटनि ते पहुचण बाद भरजण खां पोइ 1 फुट रहिजी वियो आहे। ऐं जॾहिं त जेको मंगला डैम आहे हुन 76% भरिजी वियो आहे। हिन वक़्तु डैम में पाणी जी जेका लेवल आहे उहो 12,019.40 फुटनि ते पहुतल आहे। जॾहिं त सखर, गुडू, कशमोर, कंदकोट, खैरपुर, नौशरो फिरोज, लाड़काणू समेत कचे जा जेके इलाइक़ा आहिनि, ॻोठ आहिनि, उहे पाणीअ अचण जे करे फसल जेके आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि, ऐं ॻोठाणनि पारां लॾ पलाण बि कई पई वञे। ऐं जेको सो मां इहो ॿुधाईंदो त पाणीअ में लाॻीतो जेको चाढ़ सबबि आबपाशी खाते तरफ़ां हिसास बंधन जी निगरानी लाइ शुरू करे छॾी आहे। हिन वक़्तु कोटड़ी बैराज वटि पाणीअ जेको मथां वहकिरो आहे उहो 2,07,775 क्यूसेक, हेठियों जेको वहकिरो आहे उहो 1,93,680 क्यूसेक आहे। तोसा बैराज वटि पाणी मथां वहकिरो 2,12,000 क्यूसेक आहे, ऐं जेको हेठियां वहकिरो आहे उहो 1,85,262 क्यूसेक आहे। चश्मा बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 2,84,896 क्यूसेक आहे। वहकिरनि में 2,65,813 जेको क्यूसेक आहे कालाबाग जेका बैराज आहे उन पाणी जे मथां जेको वहकिरो 3,37,320 क्यूसेक, हेठियों जेको वहकिरो आहे उहो 3,30,000 क्यूसेक आहे।
हिन वक़्तु जेका बोर्ड हुई वॾी उहा मुकमल तौर ते ख़तम थी वई आहे। विचोली जेका बोर्ड आहे हेठां जी बोर्ड उहा सिंधू दरिया में हले पई, जेका सखर बिरा जो पाणी क्रॉस करे पियो। अच्छा, थोरो ॻाल्हि कंदासीं फसलनि जी, उन्हनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि जी पूरी जा पूरी जेका महिनत हूंदी आहे साल जी, आसिरे में हूंदा आहिनि त हिकिड़ो फसल जेको आहे न उनजो सुठो नाणो असां वटि ईंदो ऐं तमामु ज़िंदगी हिकिड़ो हूंदो आहे न त पूरो साल जी जेका आहे सो बजट उतां खां तयारु करे रहिया हूंदा आहिनि। त केतिरो नुक़सानु थियो आहे, वरी थोरो लॾ पलाण जो ॿुधाइजो त माण्हुनि घर बि छॾिया आहिनि, पंहिंजा अझा छॾण बि ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो इहो सॼो प्लीज़ तव्हां डिस्कस कजो। हाँ जी बिल्कुलु, मां इहो ॿुधायां त जेको कटे वारो इलाइक़ो आहे ख़ासि तौर ते सखर जे 0 पॉइंट वारे जेको बचाव बंद आहे उन बचाव बंद ते कचे जा माण्हू लॻ पिलाण करे वेठल आहिनि। ऐं असां वटि बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त सिंध जेको सूंहं आहे उहा ज़रायत सां ॿधियलु आहे। ज़रायत कचे वारे इलाइक़े में तक़रीबन थींदी आहे। हिन वक़्तु जेका फुटी जो फसल आहे, साड़ी जो जेको फसल आहे उहो सिंधु दरिया जे पेट जे पाणी जे अचण खां पोइ उहो ॿुॾी वियो। ऐं जेको उतां जा रहाकू आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण लॾ पलाण करे बंधनि ते अची वेठा आहिनि। ऐं वरी कशमोर, कंदकोट, घोटकी जी ॻाल्हि कजे जेको बचियो आहे उहो तक़रीबन सॼो सिंधु दरिया जॾहिं पाणी ईंदो आहे उहो पेट आहे, उन पेट में उहो जेके माण्हू वेठल आहिनि ॻोठाणा, उहो लॾ पलाण करे पके जे तरफ़ पंहिंजी मदद पाण निकिरी आया आहिनि ॿेड़ियुनि जे ज़रिए। ठीकु आहे, ओके, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं हमेशह जॾहिं बि तव्हांखे असां जेको आहे सो कॉल ते कनेक्ट कयो आहे पंहिंजे प्रोग्राम में त तव्हां टाइम ॾींदा आहियो। सो थैंक यू सो मच। नाज़रीन, ऐं सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं बि चौमासे जूं बरसातूं ईंदियूं आहिनि, जॾहिं बि जेको आहे सो इहो सीज़न हिकिड़ो स्पेल पूरो जो पूरो बरसाति जो हिकु दफ़ो न ॿ दफ़ो न, वरी नेक्स्ट जेको आहे सो फोर्थ स्पेल पाण हिनखे चवंदासीं, उहो बि अचण वारो आहे। त हिननि ॾींहंनि में असां जेको आहे सो सिंध में तव्हांखे ख़बर आहे सिंधु दरिया हिकिड़ो पुछड़ी ताईं जेके माण्हू रहनि था उन्हनि जूं पंहिंजूं मुश्किलातूं आहिनि ऐं उन्हनि जा पंहिंजा हिकिड़े ज़िंदगी जा वॾा चैलेंजिस हूंदा आहिनि। पर उन्हनि जो गुज़र सफ़र हूअं बि पाणी ते हूंदो आहे, पोइ पाणी कोन आहे त पोइ हालात ॾाढा घणा ख़राब थी वेंदा आहिनि। फसलनि ते गुज़ारो हूंदो आहे ऐं पूरी जेका साल बजट हूंदी आहे उन्हनि जी उतां खां ई जनरेट थींदी आहे। चौपाई माल ते उन्हनि जो गुज़र बसर हूंदो आहे। पर वरी जॾहिं सोकड़ो असांजे साम्हूं हुजे थो सिंधु दरिया जॾहिं सॼो उनजो पेट पाण ख़ाली ॾिसंदा आहियूं त वाक़ई में ॾाढो ॾुख थींदो आहे। ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स बि कंटिन्यूअसली कंदी आई आहियां, पोइ सिचुएशन्स ख़बर पवंदियूं आहिनि त हक़ीक़त में तमामु अफ़सोस बि थींदो आहे। सो इहे सभु चैलेंजिस सिंध में रहंदड़ सिंधियुनि माण्हुनि जा आहिनि, ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके माण्हू रहनि था या कंधीअ खां जिन जो जेको आहे न उन्हनि सां घणी कनेक्टिविटी आहे, पुछड़ीअ ते जेके माण्हू रहनि था त उन्हनि जा ॾाढा वॾा इहे चैलेंजिस थियनि था। उनखां पोइ जॾहिं मींहं पवंदा आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी आख़िर ताईं बीहंदो आहे। जॾहिं पाणी अचे थो त पोइ ख़ुशहाली हूंदी आहे। वरी पाणी जेकॾहिं वधी थो वञे तॾहिं बि वरी जेको आहे सो हिकिड़ी वॾी अलार्मिंग सिचुएशन हूंदी आहे। पाण जेकॾहिं सिंध खे ॾिसूं था त सिंध वाक़ई ॾाढी ख़ूबसूरत आहे। सिंध तमामु घणी संदर्स लिखियो आहे न त सारी सिंध पिरीअ जो पाछो। सो सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे। पर हक़ीक़त में जॾहिं असां वरी ॻाल्हि कंदा आहियूं रोडनि रस्तनि जी इंफ्रास्ट्रक्चर जी बेसिकली जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त उते असांखे वॾा वॾा हिकिड़ा गेप्स मिलंदा आहिनि। गोरख जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त गोरख ॿुधायो वञे थो त कोहमरी जी जेका पीक पॉइंट आहे उनखां बि मथे गोरख हिल स्टेशन आहे। पर हमेशह ई उते थधि रहे थी, तमामु घणी थधि उते हूंदी आहे। पर को बि जेको आहे न ग्रुप्स जेकॾहिं उते वञनि था, के बि माण्हू उते वञनि था त उहे सेफ या सिक्योर घणा कोन हूंदा आहिनि। उन पॉइंट खे उन तरीक़े सां जेको आहे सो उन ते कमु न कयो वियो आहे। डेफिनेटली जॾहिं कमु नथो कजे त पोइ को बि माण्हू उते वञी करे डेफिनेटली उन तरह इंजॉय न करे सघंदो आहे। सो जेकॾहिं असां हूअं बि सॼी सिंध जी ॻाल्हि कयूं, मुख़्तलिफ़ प्लेसिस जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं कमु थिए त सिंध दुनिया में पूरो जेको आहे न ॿुधाए सघे त सिंध हक़ीक़त में आहे छा। असां ॾिसंदा आहियूं पोइट्रीज़ बि जॾहिं मुंहिंजो थोरो इंट्रस्ट बि रहंदो आहे न थोरो हिस्ट्री खे टच करणु या पोइट्रीज़ पढ़णु, त पोइ उन में बि ख़बर पवंदी आहे त सिंध वाक़ई असांजी हूअं बि तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ आहे सिंध जी। ऐं मोहन जे दड़े सां असां उनखे कनेक्ट कंदा आहियूं त मोहन जे दड़े जी तारीख़ जेको आहे सिंध जी हक़ीक़ी तारीख़ आहे। 5000 साल पुराणी असां ॻाल्हि कंदा आहियूं तहज़ीब जी, सकाफ़त जी, उतां जे इंफ्रास्ट्रक्चर जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं, उतां जे माण्हुनि जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं, उतां जी डांसिंग गर्ल जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उतां जे रक़्स जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं, अमन जी ॻाल्हि कंदा आहियूं, मुहबत जी ॻाल्हि कंदा आहियूं। पर इहे सभु शयूं वरी जॾहिं जदीद दौर सां थोरो उन्हनि खे कनेक्ट कजे थो त इहो बि हमेशह मां चवंदी आहियां त जदीद दौर
सां गॾु हलण जे लाइ पोइ वरी जेको आहे न उन ई तरह स्ट्रगल महिनत करणी पवंदी आहे जीअं दुनिया अॻियां वधे पई। थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं रबियुल अवल जो अवां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदमि, छो त सफ़र खां पोइ जेको रबियुल अवल जो महीनो हूंदो आहे ॾाढो भलारो महीनो थिए थो ऐं रबियुल अवल जो महीनो तमामु ख़ुशियूं खणी ईंदो आहे। हमेशह जेको आहे न पाण इहो आहियूं असांजे सिंधी कल्चर में, ख़बर न आहे शायदि इहा ॻाल्हि आहे त जेको सफ़र जो महीनो हूंदो आहे उनखे पाण थोरो ॻरो कंसीडर कंदा आहियूं ऐं सफ़र जे महीने में सफ़र खां बि घणा ई माण्हू गुरेज़ कंदा आहिनि या जॾहिं गोल्ड वग़ैरह जी ॻाल्हि थींदी आहे त उहो सेल करण खां बि गुरेज़ कंदा आहिनि, बल्कि चाहींदा आहिनि त असां जेको आहे न जेकॾहिं हे ॻाल्हि थिए थी परचेसिंग जी या सेल आउट करण जी त पोइ थोरो जेको आहे हिननि सभिनीनि मामलात खां साइड कंदा आहिनि। घणा सारा माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जो अॼु ॾींहं ताईं बि उन्हनि खे जेको आहे न इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे त सफ़र जो महीनो तमामु घणो ॻरो आहे। पर रबियुल अवल जो महीनो हूअं बि मूं इहा ॻाल्हि वाक़ई में मूं पढ़ी बि आहे महीननि खां या आम ॾींहंनि खां कुदरती तौर ते हिन महीने में जेको आहे न कुदरती तौर ते उहे आफ़तूं हूंदियूं आहिनि ऐं थोरो इन बारे में जॾहिं मूं पढ़ियो त मूं वरी हर साल जी जेका पाण खे ॿुधाई वेंदी आहे न कलेक्टिव जेका डेटा असां वटि ईंदी आहे त किथे कहिड़ो नुक़सानु थियो, कीअं थियो नुक़सानु, त मूंखे इहा ॻाल्हि जेको आहे सो डेटाज़ में इहा ॻाल्हि ॾिसण लाइ मिली त हिन मंथ में वाक़ई में तमामु घणा नुक़सान थियनि था। सो रब पाक भलायूं करे ऐं हीउ जेको महीनो आहे उहो सफ़र जो महीनो ख़तमु थी वियो, रबियुल अवल जो महीनो शुरू थी वियो आहे ऐं रबियुल अवल जे महीने जे बारे में मूं ईअं बि पढ़ियो आहे त हीउ महीनो जेको आहे सो तमामु जेके आफ़तूं हूंदियूं आहिनि उहे हटी वेंदियूं आहिनि ऐं रब जो रहमतूं हूंदियूं आहिनि। सो हीउ महीनो तमामु भलारो महीनो थिए थो। ॿीहर मां सभिनीनि खे खोड़ सारियूं रबियुल अवल जे महीने जूं मुबारकूं ॾींदमि ऐं असां सां जेको आहे न वकार मौजूदु आहे। वकार ॾाढो सुठो नात ख़्वां आहे, मां प्रोग्राम असां वटि ईंदो रहंदो आहे सॼी सिंध में नात ख़्वानी जे हवाले सां माशाअल्लाह सां। वकार हुज़ूरी जो पंहिंजो नालो आहे। वकार तव्हांखे भलीकार चऊं था, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू। कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम। अवां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं अवां खां जेको आहे सो असां नातिया कलाम ॿुधंदासीं थोरो पहिरीं, पर मां पुछणु चाहींदमि अवां ॿुधो हूंदो जेॾीमहिल मां जेको आहे सो इंट्रो ॾियां पई ब्रेक खां पोइ त रबियुल अवल जो महीनो ऐं वरी पोयां ॻाल्हि कयमि सफ़र जे महीने जी, त रबियुल अवल जो महीनो कीअं हूंदो आहे तव्हां ॿुधाईंदव, तव्हांजो जेको तव्हां पढ़ियो आहे या जेको तव्हांजो बिलीफ आहे? असां ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे अल्लाह ताला हीउ रबियुल अवल शरीफ़ जो भलारो महीनो नसीब फरमायो आहे, छो त हीउ एॾो अफ़ज़ल महीनो आहे जो इन महीने में ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जी आमद आहे। बेशक बेशक। सो अल्हम्दुलिल्लाह हीउ रहमत जो महीनो आहे ऐं रहमत जारी सारी आहे। आमीन, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हा, रहमत ईअं ई जारी ऐं सारी हुजे, आमीन। अच्छा, अवां खां नातिया कलाम असां ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? जी जी, मां हिन महीने जे हवाले सां हिकिड़ो मीलाद शरीफ़ जो कलाम पेश कंदुसि। जी जी बिस्मिल्लाह। तमामु बहितरीन कलाम आहे। तोखे हुजनि मुबारकूं मीलाद करण वारा, तोखे हुजनि मुबारकूं मीलाद करण वारा, तुंहिंजा भला ही भाॻया हूंदे आबाद प्यारा, तोखे हुजनि मुबारकूं मीलाद करण वारा, तुंहिंजा भला ही भाॻया हूंदे आबाद प्यारा, तोखे हुजनि मुबारकूं। ओ मुक़दर चङो असांजो मिलियो अहिड़ो पीउ प्यारो, जंहिंजे सदके में जुड़ियो ई जग सारो, तारीफ़
सब खुदा ले पाना संदस हूँ सारा तुही जा भलाई गया हूँ दी आबाद प्यारा तो के गुजर मुबारक दिल सजाए सोई शुक्राना तू कंदो कर मदनी साजवाला सर बे फिदा कंदो कर जान का वद प्यारो कुल उम्मत जाहिन सहारा तुही जा भला गया हूंदी आबाद प्यारा तो के गुजर मुबारक ओ सरदार सब नबी जो अम्मा आमना जे घर में आयो हर पास नूर जा तजेला मकीनी मोहब जाओ धरती सरसब्ज थी खुश चापल कवारा तुही जा भला गया हूंदी आबाद प्यारा तो के गुजर मुबारक मार पानी राजा करो रे करम भाइयो मिठो मोहम्मद जशन प्या खूब मलायो रबियुल अव्वल में थीरा रहमत संदावस कारा तुही जा भला गया हूंदी आबाद प्यारा अल्लाह तो के गुजर मुबारक मीलाद करण वारा तोखे हुजन मुबारक मीलाद करण वारा। सुभान अल्लाह माशाअल्लाह तमामु सुठो ऐं अव्हां जे अंदाज़ में पढ़ो था महसूस भी थिए थो त दिलि सां पढ़ो ऐं मां हमेशह चवंदी आहियां त नातख़्वानी उहा शइ आहे जेकॾहिं कोई दिलि सां नथो पढ़े त पोइ कंटिन्यू उहो माण्हू नथो करे सघे। अव्हां खां बि पुछंदासीं अदा तव्हां कॾहिं खां शुरू कयो ऐं नातख़्वानी जो सिलसिलो कीअं रहियो? जी अल्हम्दुलिल्लाह मूंखे तक़रीबन हज़ूर जी नात पढ़ंदे 15 साल मुकमल थी चुका आहिनि। माशाअल्लाह ऐं दुआ आहे त रब साईं तौफ़ीक़ ॾींदो। माशाअल्लाह तव्हांखे ईअं महसूसु थींदो आहे त माना नातख़्वानी जे लाइ बि न रब जे तरफ़ खां चूंडियल पंहिंजा बाना हुजनि था छो त हुज़ूर जी सना ज़रूरी न आहे त हर माण्हूअ खे नसीब थिए जिन खे नसीब थिए थी त उहे यकीनन ख़ुशि नसीब आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु असांजी ख़ुशनसीबी आहे। मूं पहिरियों बि अर्ज़ु कयमि त अलाह पाक पंहिंजे हबीब जी नात जी हिकिड़ी ड्यूटी असांखां वठे पियो जी इन खां वधीक असांजे लाइ ॿी साबित कहिड़ी हुजे। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ॿी कंहिं नात जा ॿ बंद तव्हां खां ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं ऐं मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु ॿुधायो। जी जी ज़रूरु जी बिस्मिल्लाह। ओ रब जी धरती पे बरसी नूरानी बरसात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वरतन झूमन प्या आका जी आमद वारी रात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिन इंसान जानवरन में आयु बहारूं बरन करन में आयु बहारूं बरन करन में जर जंग प्याजूं गारन सासी मिठड़ी मिठड़ी रात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
लखबुआ मलकयतिया रखणी हिकदम पवतिया रखणी हिकदम पवतिया जी जल जे घर आई ज़ात बरकात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ऐ लख थी लालज पालज सदके आमिना बीबी जलालज सदके आमिना बीबी जलालज सदके मौला बसी दोवा मखणा नात पढ़ण जी दात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वणटण झूमन प्या आका जी आमद वारी रात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह माशाअल्लाह तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं रबीउल अव्वल जो महीनो आहे तव्हांखे बि ज़रूरु मधु कंदासीं त तव्हां असांजे प्रोग्राम में ज़रूरु शरीक रहिजो। थैंक यू वंस अगेन। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढड़ो ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। उमेद करियां थी त अॼु जो प्रोग्राम अवां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो हूंदो। वक़्त जूं घड़ियूं मूंखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि वेंदे वेंदे अवां ताईं हिकु डॉक्यूमेंट्री आहे एंग्रो वारनि जी तरफ़ां उहा अवां जे नज़र करियूं था। हीअ वीडियो हिकु जदीद सोच रखंदड़ सारियुनि जे हारीअ जी आहे जेको पंहिंजे साथी हारियुनि खे इहो सम्झाए रहियो आहे त आला मयार जा चांवर ॿाहिरि मोकिलणु ऐं चांवर पैदा करणु ऐं पैदावार वधाइण लाइ कहिड़नि अहम क़दमनि ऐं शयुनि जी ज़रूरत आहे। अल्लाह निगहबान।